अस्सलाम वालेकुम नादरीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सैयद समीला शिराज़ी। सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। सिक्योरिटी फोर्सेस जो डेरा इस्माइल खान में दहशतगर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन कार्रवाई में फितनतुल हिंदुस्तान जा 7 ख़ारजी बारजी विया। हथियार ऐं बारूदी मवाद हथ। ISPR मूजिबि दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾेवट में कोयटा वासी मेजर सिफ्तैन हैदर शहीद थी वियो। पाक फ़ौज दहशतगर्दी जे मुकमल ख़ात्मे लाइ पुरअज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां सिक्योरिटी फोर्सेस खे ख़िराज तहसीन पेश। पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग हिक ॿिए ख़िलाफ़ बयानबाज़ी रोकण ते इतफ़ाक़ करे वरितो। हुकूमती वफ़द जी नवाब शाह ज़रदारी हाउस पहुची सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार ऐं स्पीकर अयाज सादिक सदर खे वज़ीर आज़म जो पैगाम पहुचायो। पीपुल्स पार्टी ऐं पंजाब हुकूमत विच में हलंदड़ छिकताण घटाइण ते ॻाल्हि ॿोल। ज़रनि मूजिबि मुलाक़ात में तइ कयो वियो त ॿई पार्टियूं हिक ॿिए ख़िलाफ़ वधीक बयानबाज़ी न कंदियूं ऐं कंहिं बि इशू ते ॻाल्हाइण खां अॻु हिक ॿिए जो मौक़िफ़ ॿुधो वेंदो। ज़रनि जो वधीक चवणु आहे त सदर आसिफ अली ज़रदारी मुलाक़ात में हुकूमती वफ़द खे चयो त पंहिंजे माण्हुनि खे सम्झायो नथा चाहियूं त मामला ख़राब थियनि। पीपुल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पार्टी जो हंगामी इजलास अॼु तलब करे वरितो। वर्चुअल इजलास में CAC जा मेंबर ऐं सीनियर अॻवान शरीक थींदा। इजलास में मुल्क जी मौजूदा सूरत हाल ऐं पंजाब हुकूमत सां छिकताण ते गौर वीचार कयो वेंदो। ज़रनि मूजिबि सदर आसिफ ज़रदारी बिलावल भुट्टो ज़रदारी खे हुकूमती वफ़द सां मुलाक़ात बाबति एतमाद में वठंदो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सदर सां वफ़ाक़ी वज़ीरनि जी मुलाक़ात में को हर्ज न आहे। वफ़ाक़ी वज़ीर सदर सां मुलाक़ात कंदा रहंदा आहिनि। का ॻाल्हि हूंदी। कराची में मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी जी तजवीज़ ते पंजाब हुकूमत खे नाराज़ न थियणु घुरिजे। ॿोॾ मुतासिरनि जी मदद लाइ आलमी बिरादरी सां न ॻाल्हाइण सम्झ खां ॿाहिरि आहे। इसराइल ऐं हमास विच में अमन मुआहिदो धुरनि पारां मंसूबे जे पहिरीं मरहले ते सयूं अमरीकी सदर ऐलान करे छॾियो। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त समूरनि यरगमालियुनि खे जल्द आज़ादु कयो वेंदो। अमन लाइ पहिरें क़दम तौरु इसराइल पंहिंजी फ़ौज खे मुक़रर हद ते वापसि आणींदो। अॼु मुस्लिम दुनिया इसराइल पाड़ेसरी मुल्कनि ऐं अमरीका लाइ वॾो ॾींहुं आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां ग़ज़ा अमन मुआहिदे जी आजियां। शहबाज शरीफ़ चयो आहे त विच ओभर में अमन लाइ मुआहिदो तारीख़ी मौक़ो आहे। मज़लूम फ़लस्तीनियुनि अज़ीम क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। पंहिंजे बयान में वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ वधीक चयो आहे त मुआहिदे लाइ अमरीकी सदर जूं कोशिशूं आलमी अमन लाइ संदसि अज़म जी अकासी कनि थियूं। मिस्र, क़तर ऐं तुर्किया जा अॻवान बि ख़िराज तहसीन जा मुस्तहिक़ आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में चाचे ऐं भाइटे समेत 5 ॼणा क़तल। मेड़ में जावरी बिरादरी जे धुरनि में पुराणे तकरार तां चाचो ऐं भाइटियो मारिजी विया। तालका इस्पताल वेझो धुरनि में झेड़ो। राधणवासी हाजी बख़्शल जावरी ऐं संदसि भाइटियो अजीबुर रहमान क़तल। कंदकोट में हथियारबंदनि ख़ानगी मेडिकल सेंटर ते हमिलो करे डॉक्टर खे क़तल करे छॾियो। हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टर अब्दुल जब्बार महमदानी मौक़े ते मारिजी वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। वधीक जांच कई पई वञे। कराची में यूनिवर्सिटी रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में अनस नाले शख़्स क़तल। एहसनाबाद वारे इलाइक़े में हथियारबंदनि फुर मज़ामत ते हिकु ॼणे खे क़तल करे छॾियो। रहमानुल्लाह तौरु सुञाणप। सगरण में मासूम ॿारड़ी खे बेदर्दी सां क़तल कंदड़ जवाबदार पुलिस मुक़ाबले में मारिजी वियो। 4 ॾींहं अॻु ॿारड़ी हीर बागड़ी जो उज़वा कपियल ऐं तशद्दुद थियल लाश मिलियो हो। वाक़े में मुलविस मुख्य जवाबदार ऐं ॿारड़ी जे भाइट ओम प्रकाश बागड़ी खे पुलिस पारां मुक़ाबले में मारण जी दावा। सगरण पुलिस जो चवणु आहे त जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ असगर कॉलोनी में कार्रवाई कई, जंहिं दौरान जवाबदार फायरिंग करे ॾिनी। पुलिस जी जवाबी फायरिंग में जवाबदार मौक़े ते मारिजी वियो।